अचो त गॾिजी मच कचहरी मल्हायूं, टोपी अजरक पटको पायूं। सुहिणो आहे देश असांजो, प्यारो आहे वेस असांजो, लोई अबाणी कीअं लॼायूं, टोपी अजरक पटको पायूं। सचलगोट जी पब्लिक लाइब्रेरी में सकाफ़त ऐं सियाहत खाते पारां मच कचहरी थी, जंहिंमें अदीबनि, शाइरनि, सुगड़नि ऐं फनकारनि महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया। मच कचहरीअ में अदीबनि, शाइरनि, सुगड़नि, फनकारनि नड़बेत, परोलियूं, गुजारतूं, ॾोर ऐं लोक अदब जूं ॿियूं सिन्फ़ूं ॿुधाए ख़ूब दाद हासिल कयो। सामू आके मैं क्यों अपना मुंह लुका छोड़ी, मडे वेखे तेरा हुसन घटदा, शौक भरिया दिल सिका छोड़ी, आसा उम्मीदा हजारें दिल विच महबूब सब मुका छोड़ी, औंदे वेंदे शेर शाही राह विच रुका छोड़ी, अखे समद सिकायल आशिक सतायल यार झटपट विच झुका छोड़ी। उन मौके ते डीजी सकाफ़त अब्दुल अलीम, सलीम सोलंगी, फहीम सोरियाणी ऐं ॿियनि चयो त सिंध सरकार जे हिदायतुनि ते शहरी इलाइक़नि में मच कचहरियूं कोठाए लोक ॾाह खे उजागर करियो पिया त जीअं सुगड़नि जूं अक़लमंदी वारियूं ॻाल्हियूं आम माण्हुनि ताईं पहुची सघनि। उन मौके ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे डॉक्टर आबिद मज़हर, मुख्तियार अबड़ो, डॉक्टर शेर मेहराणी ऐं ॿियनि जो चवणु हो त सुगड़ ॿोलीअ जा सफ़ीर हूंदा आहिनि, जेके ख़ालिस ॿोली ॿुधाइनि था, अहिड़ियुनि कचहरियुनि सां ॿोलीअ जी ख़िदमत करे सघिजे थी। कल्चर डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ां ई जेके मच कचहरियुनि जो सिलसिलो असां सॼी सिंध में रखियो आहे। सॼी सिंध जा जेके बि मुख्य शहर आहिनि, ख़ासि तौर ते जिते असांजा सुगड़ मौजूदु आहिनि उते असां कयो आहे। इवन अहिड़नि शहरनि में बि कयो आहे जिते सुगड़ न आहिनि, पर माण्हुनि खे ही बेसिकली आहे असांजी फोक विज़डम। इहो ई असांजो हिकिड़ो कल्चर जो हिसो आहे। ही जेके हिननि वटि जेके फोक ऐं इहे अकुल वारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहे आम माण्हुनि ताईं पहुचाइजनि। ही असांजा जेके नौजवान नस्ल आहे उनखे इन्हनि ॻाल्हियुनि जी तमामु घटि ख़बर आहे, जेका असां सोशल मीडिया ते इन्हनि प्रोग्रामनि खे रखूं था त जीअं असांजी नौजवान नस्ल जेका आहे उनखे ख़बर पए त असांजी फोक विज़डम छा आहे। सिंध जे सकाफ़त जो जेको मेन असांजो मुख्य उञाण आहिनि सुगड़ कचहरी, उहा हिते मुनक़िद कराए न सिर्फ़ु जेको आहे सो हिन इलाइक़े जे माण्हुनि खे जेको आहे सो उन मां सुगड़ कचहरीअ मां जेको आहे सो लुत्फ़अंदोज़ कयो आहे, पर सिंध जी सकाफ़त ऐं ही लोक अदब जेको काफ़ी जेको आहे सो घटि पियो थो वञे ऐं उन्हनि खे ॿुधणु असांजो नौजवान नसुल नओं नसुल जेको इन फ़न खां काफ़ी जेको आहे सो पासीरो थी वियो आहे या उनजी ॼाण नथो रखे। अॼोके हिन प्रोग्राम में सकाफ़त खाते जेको हिते सचलगोठ में प्रोग्राम मुनक़िद कयो आहे, इहो असांजे नौजवान नसुल जे लाइ हिकिड़ो रस्तो आहे त असांजे हिन अहिड़े सिन्फ़ खे विसारनि न, पर उनजे जेको आहे सो पोइवारी कंदा रहनि। कल्चर डिपार्टमेंट खे लख शाबसूं हुजनि जिन सचलगोठ में हिकिड़ो बहितरीन मच कचहरी जो मौक़ो फ़राहम कयो आहे। उन सां गॾु सुगड़नि जी कचहरी आहे हीअ, ऐं हक़ीक़त इहा आहे त सुगड़ ॿोली जा विंझार हूंदा आहिनि, ॿोली जा मुहाफ़िज़ हूंदा आहिनि, ॿोली जा सफ़ीर हूंदा आहिनि। बैत पढ़िया आहिनि, मुख़्तलिफ़ सुरायतियूं उन्हनि ॻाल्हियूं कयूं आहिनि, त आउं सम्झां थो इन सां असां पंहिंजी ॿोली खे बचाए सघूं था। ही हिकिड़ो पूरी सिंध में पैगाम आहे त हर जॻह ते तव्हां प्रोग्राम कयो, ऐं मां उन्हनि खे थो चवां जेके सिंधी क़ौम लाइ चवंदा आहिनि त असांजा जेके सिंधी माण्हू आहिनि अणपढ़ियल, ही सुगड़नि खे ॿुधे त हिननि जा ॾोर बैत ॿुधे त उनजो दिमाग़ु खुली वेंदो त पूरी सिंध जी ॼाण रखनि था पिया। ऐं ही केॾा क़ाबिल शख़्सियतूं आहिनि जेके पढ़ियल घटि बि आहिनि, पर हुननि जा ॾोर ऐं बैत बुझारतूं ॿुधी माण्हू जो दिमाग़ु कमु नथो करे त ही किथे पहुचनि था पिया। तमामु घणी ख़ुशी पई थिए त ऐं उनजो एहतमाम जेको आहे कराची में कयो वियो आहे, त असांखे तमामु घणी ख़ुशी पई थिए। ऐं इन जे लाइ जेको आहे सिंध जो सकाफ़त खातो जस लहे। शहर में असांजा जेकी फैमिलीज़ आयूं आहिनि, जेके असां ॻोठनि मां हिते जेके आयूं आहिनि, उन्हनि जे सम्झण लाइ ॿारनि जे सम्झण लाइ अहिड़ियूं कचहरियूं इंतिहाई ज़रूरी आहे। कराची जहिड़े शहर में अहिड़ियूं मच कचहरियूं मल्हाइनि था, ऐं आउं सम्झां थो त हीउ सुगड़नि वारो जेको निज़ाम हुयो, जेको ॾोर ॾियणु, बैत ॾियणु, गुजारतूं ॾियणु, इहो जहिड़ो कर मरी वियो हुयो। ऐं माण्हुनि जो शहरनि में त ठहियो, पर ॿाहिराणनि जे अंदरि बि इहो जेको आहे सो सिस्टम ख़तमु थी वियो। उनखे नए सिरे सां जीआरणु
इहो हिकिड़ो माना अदब जी बि ख़िदमत आहे, ॿोलीअ जी बि ख़िदमत आहे, क़ौम जी बि ख़िदमत आहे। हिते जेके नौजवान असांजा जेको नओं नसुल जेको कराची में ॼाओ पढ़ियो वॾो थियो इंग्लिश मीडियम पढ़े पियो, उन्हनि माण्हुनि जे साम्हूं अहिड़े क़िस्म जा मच कचहरी वसाए करे उन्हनि मंझि सिंधी ॿोलीअ जो जेको सकाफ़ती पहलू आहे, उन में जेको अदबी पहलू आहे, उन जी वुसत जेका आहे उहा निर्वार पई थिए। सकाफ़त खाते जे मिनिस्टर खां वठी हर ऑफिसर ताईं सभिनी खे जस जिन हेॾी वॾी कोशिशि सां हीउ प्रोग्राम रखियो। सिंध जे सूंहं ऐं सालारनि तां सदके वञा, सिंध जे सूंहं ऐं गुलो गुलज़ारनि तां सदके वञा, ॿहकनि ॿूटा टिड़नि टारियूं सूंहं फूलारनि तां सदके वञा। मलक ॿटी रांदि असांजी वंज वटीअ जे वींझारनि तां सदके वञा। मुड़ुस त को दो आई ॾह ख़ातिर ॾहकारनि तां सदके वञा। जो ॻाल्हि करे सिंध जी ते सूर्य सालारनि तां सदके वञा। हुननि चयो त क़दीमी तारीख़ मच कचेरीअ खे ॿीहर रोशनास कराइण ते सकाफ़त खाते खे जस हुजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।